अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों यानी हसन अब्बासी आज मुझे चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो है लोक कहाणियूं, जुल्द चौथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। ये ॻाल्हि उतर ताल के रोहड़ीअ मां अब्दुल रज़ाक मेमुण खां मिली। कहाणी आहे अकुलमंद अंधो। हिकिड़ो बादशाह पंहिंजे बाने ऐं वज़ीर खे साण करे शिकार ते चढ़ियो। हलंदे हलंदे हिकिड़ो शिकार नज़र चढ़ियनि, पंहिंजा घोड़ा खणी हुन जे पुठियां छॾियाऊं। शिकार त कुझु पंध खां पोइ झंग में ग़ाइब थी वियो, पर ही टई ॼणा हिक ॿिए खां विछड़ी विया। वज़ीर ऐं बाने खे बादशाह जी ॾाढी ॻणती हुई, से खेसि ॻोल्हण लाइ झंग में जुदा जुदा गस वठी रवाना थिया। हिकिड़ो अंधो फ़क़ीर जो दुनिया खे तर्क करे अची उन जे झंग में वेठो, सो बि इतफ़ाक़ सां उन जे गस जे भरिसां रहंदो हो, जंहिं तां बानू पिए वियो। बानू जॾहिं फ़क़ीर वटां लंघियो तॾहिं हकर करे पुछियांसि त अड़े अंधट, तो को बादशाह हितां वेंदो ॾिठो? फ़क़ीर यकदमि वणायुसि, नड़े ॻोल्हट। उहो ॿुधी बानू अॻिते रवानो थी वियो। घड़ी कान गुज़री त वरी वज़ीर बि उतां अची लंघियो, जंहिं बि घोड़े ते वेठे ई फ़क़ीर खे हकल कई त ऐं अंधावीर, तो हितां बादशाह त कोन वेंदे ॾिठो? फ़क़ीर जवाबु ॾिनुसि त ऐं वज़ीर, हितां बादशाह त कोन लंघियो आहे, पर घड़ी खनि अॻु गोलो हितां लंघी वियो आहे। वज़ीर बि हलियो अॻिते। अञा कुझु देरि गुज़री त इतफ़ाक़ सां बादशाह ख़ुदि उतां अची लंघियो। तंहिं घोड़े तां लही फ़क़ीर खां वेझो थी पुछियो त ऐं अंधा शाह, मुंहिंजा माण्हू त हितां कोन लंघिया? फ़क़ीर बि निहायत अदब सां जवाबु ॾिनुसि त हाओ बादशाह, थोरी देरि थींदी जो हितां बानू ऐं वज़ीर ॿई लंघी विया आहिनि। बादशाह हैरान थी वियो त हिन अंधे फ़क़ीर असांखे कीअं सुञातो। खांसि हुन जी हक़ीक़त जो सबबु पुछणु लॻो। तंहिं ते फ़क़ीर चवणु लॻो त साईं, मूं हक़ीक़त में हर हिक खे संदसि गुफ़्तगूअ मां सुञातो। जॾहिं कांई माण्हूअ मूंखे अंधट करे छॾियो तॾहिं ॼातमि त पक ही को गोलो आहे जो पंहिंजी लियाकत ज़ाहिर थो करे। उनखां पोइ शायदि वज़ीर साहिबु हो जंहिं मूंखे अंधो वीर करे छॾियो। तंहिं करे उहो ॼातमि त हीउ ज़रूरु को समझदार ऐं नेक बंदो आहे, तॾहिं खेसि वज़ीर करे वराणी ॾिनमि। वरी साईं जन मूंखे अंधा शाह करे छॾियो, तंहिं मां ॼातमि त इहे लफ़्ज़ ख़ुदि बादशाह जे मुख मां निकिता आहिनि। तंहिं करे बादशाह चई जवाबु ॾिनुमि। बादशाह खे फ़क़ीर जो जवाबु ॾाढो वणियो, सो खेसि चयाईं त अंधा शाह, अवी झंग खे छॾे ॾियो, खाधे खुराक लाइ तव्हांखे रोज़ीनो मुक़ररु करे था ॾियूं। बादशाह जी हेतिरी रज़ामंदी ॾिसी अंधे फ़क़ीर खे ॾाढी ख़ुशी थी, सो बादशाह जे लश्कर सां गॾिजी उथी हलियो। हाणे फ़क़ीर रोज़ानो बादशाह जी कचहरीअ में अची हाज़िरी भरींदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह वटि हिकु लाल विकामण आयो। बादशाह चयो त उहो लाल अंधे फ़क़ीर खे ॾेखारियो, जेकॾहिं उहो पसंदि करे त पोइ वठंदासूं। हिन फ़क़ीर लाल खे ॾिसी चयो त लाल त बिल्कुलु सुठो आहे, पर हिन जे अंदरि हिकु जीत आहे जो लाल खे अंदरि ई अंदरि पियो खाए। तॾहिं बादशाह फ़क़ीर खां पुछो त तो कीअं सही कयो त हिन लाल में अंदरि जीत आहे? अंधे जवाबु ॾिनो, साईं मूं लाल जे वज़न मां सही कयो, छो त लाल ॾिसण में त वॾो पियो अचे, पर वज़न अथसि ई कोन, तंहिं करे ॼातमि त लाल में जीत आहे। बादशाह यकीन ख़ातिर उहो लाल भञाए ॾिठो त वाक़ई उन मां हिकु जीत निकितो। तॾहिं बादशाह हिन जे अक़लमंदीअ ते ॾाढो राज़ी थियो ऐं हुकुम कयाईं त आईंदा लाइ अंधे फ़क़ीर खे संदसि रोज़ीने में 2 जे बदिरां 3 रुपया ऐं 3 वक़्त शाहाणी मानी ॾिनी वञे। थोरे घणे ॾींहं बादशाह वटि हिकु सुहिणी औरत आंदाऊं। उन ख़्याल खां त बादशाह उनखे पंहिंजे हरम में क़बूल करे। बादशाह उन्हनि माण्हुनि खे चवणु लॻो त पहिरियां ई फ़क़ीर खे उहा औरत ॾेखारियो, जेकॾहिं खेसि पसंदि आई त पोइ हिन खे महलात में रहण जी मोकल ॾिनी वेंदी। जॾहिं हिन औरत खे फ़क़ीर वटि आंदो वियो त हिन न कई हमनतम भरी कचहरीअ में औरत खे मथे खां वठी पेरनि ताईं हथ घुमाए जाइज़ो वठणु लॻो ऐं पोइ यकदमि चवणु लॻो, हीअ औरत बादशाही घराणे जे लाइक़ु न आहे। इन में ॿियूं त सभु ख़सलतूं सुठियूं आहिनि, पर कसबियाणीअ जी धीउ ॾिसण में थी अचे। तॾहिं बादशाह वरी अची अंधे फ़क़ीर जो पासो वरितो ऐं पुछियांसि, तो कीअं सही कयो त हीअ कसबियाणीअ जी धीउ आहे? फ़क़ीर चयसि, जेंदा क़िबला, मूं जॾहिं हिन खे मथे ऐं पुठीअ ते हथ लाता त हिन ज़रो बि कीन किॿायो ऐं जीअं जो तीअं बीठी रही। आख़िर बि त आउं बेगानू ऐं धारियो मर्द हुअसि।
का बि शरीफ़ ऐं ख़ानदानी औरत धारिये माण्हूअ जो हथु ईअं जिस्म ते की न पसंदि कंदी। तंहिंमें सम्झुमि त हिन औरत में अलबत को अहिड़ो बुनियादी असरु ज़रूरु आहे जो को बि उल्को कोन थी करे। पक थियमि त हीअ का कसबियाणीअ जी धीउ आहे। बादशाह खे अंधे जो हीउ जवाब बि ॾाढो वणियो ऐं हुकुम कयईं त अॼु खां वठी खेसि रोज़ानो 4 रुपया रोकड़ा ॾिजनि। बादशाह जो उहो हुकुम ॿुधण साण हिन चयो त बादशाह सलामत, तूं बि बख़ीलनि जो को बाबो थो ॾिसजांइ। इंसाफ़ ऐं क़दुरु त तो वटि बि कोन्हे। जे सखी मर्द हुजी हा ऐं इंसाफ़ ॼाणी हा त मूंखे इनाम सां ढहे छॾी हा, पर ख़ैरु हाणे पंहिंजी मोकिलाणी आहे। ईअं चई कचहरीअ मां उथी हलियो वियो।